दोस्तों अॼु शमन अली मिराली जो वॉल्यूम आहे 40-35। धरती प्रोडक्शन जो 8हों एल्बम आहे ऐं हीअ एल्बम 1993 में रिलीज़ थियल आहे ऐं हिन में सभई गीत सुपरहिट आहिनि। जीअं त मुंहिंजी पसंदि जो आहे हिकिड़ो गीत ऐं शायदि तव्हांजी बि पसंदि जो हूंदो। कलाम जा बोल आहिनि, तुंहिंजे नेणनि में जो निहारे वियो ॼण त सिंधूअ जे ॿिए किनारे वियो। इहो कलाम आहे शमशीर जो। शमशीर बहितरीनु शाइर हुयो पुराणो। ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, कमेंट्स शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे वहीद अहमद, ओके वेरी गुड पिक्चर। ऐं ॿियो दोस्त आहे मुंहिंजो भाउ रशीद, वॾी महिरबानी। वहीद अहमद जी आहे वरी हेठां कमेंट्स। उनखां बाद ॿिया दोस्त आहिनि, उन्हनि जूं कमेंट्स आहिनि। आहे मुंहिंजो प्यारो दोस्त कामरान, हुन लिखियो आहे त 5 या 10 सेकंड कलाम लॻायोसीं, को मसइलो कोन्हे साईं, वॾो मसइलो आहे गानो हणाइणु, उहो बि नाज़ जो या धरती जो। वॾी महिरबानी कामरान भाउ, वॾी महिरबानी कमेंट्स कया थो। ऐं ॿिया दोस्त बि आहिनि। प्यारो दोस्त आहे नेक मोहम्मद लिगारी, अदा बिल्कुलु सही था चओ। हुनखां पोइ वरी ॿी कमेंट आहे वाह साईं वाह। ऐं अदा साईं हीअ एल्बम मुंहिंजे चैनल ते मुकमल आहे 34-35। ठीकु आहे अदा, सुठी ॻाल्हि आहे, तव्हां रखो पिया। ऐं ॿियनि दोस्तनि खे अर्ज़ु आहे त कमेंट्स हिन चकर थोरा आया आहिनि, छाजे करे। ऐं तव्हां ॿिया दोस्त जेके आहिनि नवां, उहे बि कमेंट्स कयो, तव्हांजूं कमेंट्सूं शामिलु कयूं वेंदियूं। ऐं हिन एल्बम में जेके बि गीत आहिनि सभु भला आहिनि, सभिनी जा शाइर बि भला आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां त हीअ साइड में जेको फ़ोटू लॻियल आहे वहीद हकिड़ो ऐं शमन अली मिराली। वहीद हकिड़े जो ईअं सम्झो त जेको वक़्तु हलियो आहे तमामु बहितरीनु, तक़रीबन एल्बमनि में तस्वीर पंहिंजी रखंदो आयो आहे ऐं हिनखे माना सुठी मोट मिली ऐं शमन अली जो साथ कॾहिं न छॾियईं। ऐं फस्ट टाइम शमन अली मिराली वहीद हकिड़े खे चांस ॾिनो हो। ऐं उहो एल्बम कहिड़ो आहे, हुन में 2 कलाम या शायदि 3 कलाम आहिनि वहीद हकिड़े जा। फस्ट टाइम कंहिंखे बि न कलाम ॾिना आहिनि, पहिरियों चकर शमन अली खे ॾिना आहिनि। उहो कहिड़ो एल्बम आहे, तव्हां कमेंट्स करे मूंखे ॿुधाईंदा जेकॾहिं अव्हांखे ख़बर आहे त, न त कमेंट्स करे मूंखां पुछी सघो था, आउं हुनजो जवाबु ॾींदुसि। ऐं हलूं था कलामनि जी तरफ़। त पहिरियों कलाम इहो आहे वहीद हकिड़े जो। कलाम जा बोल आहिनि, ओ सुहिणा अॼु हा कर या न कर। उनखां पोइ सागर शाह जो कलाम आहे। कलाम जा बोल आहिनि, हिकु सूर हुजे त ॿुधायां मां तोखे सनम। उनखां पोइ आहे इमदाद अली मरी साहब जो कलाम आहे, ॾुखी दिलि खे ॾुखाए ॾसु सुहिणा छा तोखे कुझु यार आहे मिलियो। उनखां पोइ आहे सांवल मिराली जी शाइरी आहे, जेको करे मूं सां वफ़ा तंहिंखे ॾियां मां दिलि। उनखां पोइ आहे गुलाम कादिर मरहूम घायल साहब, उनजी शाइरी आहे, भल जाचे ॾिस जग सारे में मूं जहिड़ो यार किथे मिलंदई। उनखां पोइ आहे शमशीर जी शाइरी, तुंहिंजे नेणनि में जो निहारे वियो। ऐं उनखां पोइ आहे हुज़ूर साईं जी शाइरी आहे, हुज़ूरनि साईं जी, तमामु बहितरीनु कलाम आहे, सिराइकी कलाम आहे। दिलबर जो आवणा है सरकूं झुकावणा है। उनखां पोइ वहीद हकिड़े जो कलाम आहे, मूंसां जे न मिलियो दिलबर मरी वेंदुसि ख़ुदा ॼाणे। उनखां पोइ आहे साईं तो में अदीद साकी मूं ॾे बि कर इशारो। उनखां पोइ आहे बशीर अहमद बुकेजे जो कलाम आहे आख़िरी, ॻाढ़ो जोड़ो जंहिंखे पातल आहे साम्हूं ॾिसो जंहिं कयो पागल आहे। एल्बम कंप्लीट थी चुको।
ऐं जंहिं दोस्त खे वीडियो पसंदि आयो हुजे वीडियो खे लाइक ज़रूरु करे ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर करे। जेके दोस्त जानकारी हासिलु करणु चाहिनि था उन्हनि दोस्तनि ॾे ई पंहिंजो वीडियो शेयर करे।